सिंध जे सामूंडी बेटनि ते वफ़ाक़ पारां कब्ज़े ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि पारां एहतिजाज जो सिलसिलो जारी आहे। जसकम नवाबशाह पारां सिंध में धारियुनि जी आबादकारी ऐं बेटनि ते वफ़ाक़ पारां कब्ज़े ख़िलाफ़ एहतिजाज बाद अलामती बुख हड़ताल कई वई। इन मौक़े ते अॻवान अली रज़ा ख़ासि खलील सरफराज़ मेमण मुनीर अबड़े फरमान मल्ला सुराख़्तुनी ॿियनि चयो त सिंध जी मिल्कियतुनि डंगी ऐं भंडार बेटनि ते वफ़ाक़ पारां कब्ज़ो क़बूल नाहे। नौशेर फ़िरोज़ में सिंधी अदबी संघ शाख़ नौशेर फ़िरोज़ शाख़ बचल महर पारां अदीबनि शाइरनि सियासी समाजी धुरियुनि जे अॻवाननि सिंध सागर पार्टी चेयरमैन अज़ीज़ुल्लाह बोहे गुलमोरे अमजद मेमण एम ज़फ़र तगर सागर यूसुफ मंगी मुमताज़ सोलंकी SUP जे महर विस्तरो ऐं ॿियनि जी अॻवानी में मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। इन मौक़े ते अॻवाननि चयो त सिंध जा सामूंडी बेट सिंध जी मिल्कियत आहिनि। बेटनि ते वफ़ाक़ जो कब्ज़ो वनूट जी कड़ी ऐं अरिड़हीं तरमीम जी भञ कड़ी आहे। पबाड़े में सिंध तरक़ी पसंद पार्टी तरफ़ां एहतिजाजी रैली कढी वई जेका मार्च कंदे नेशनल प्रेस क्लब अॻियां धाड़ियुनि जी सूरत अख़्तियार करे वई। इन मौक़े ते अॻवाननि लाला शमन अली इमरान दायो शमन समेत जो फिदा हुसैन दायो ऐं ॿियनि चयो त सिंध ऐं बलूचिस्तान जी बेटनि ते कब्ज़ो नामंज़ूर आहे। दौड़ में बेटनि ते कब्ज़े ख़िलाफ़ जस्कम कारकुननि बादल बिरोही अमानुल्लाह सिंधी ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। कराची में सिंध जे बेटनि ते कब्ज़े ख़िलाफ़ 11 अक्टूबर ते गवर्नर हाउस अॻियां ऐलान रैली जे सिलसिले में STP जे मरकज़ी सीनियर वाइस चेयरमैन जाम अब्दुल फताह समेत सिंध हाई कोर्ट बार एसोसिएशन कराची बार एसोसिएशन में वकील अॻवाननि सां मुलाक़ातूं करे रैली में शिरकत जी दावत ॾिनी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk